सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो। वरियाम छा ही माण्हू असांजा राज रखंदो? भक्त मुझे फिक्र न कर, जेकॾहिं राज ज़ाहिर कई न तन के मोल समझ मुझे तरफा बेफिक्र हो भक्त। जेकॾहिं बाबा साईं राज आहिनि वॾा वॾा उहे बि न दिलि में दफ़न अथई भक्त। एतिरा त कब्रिस्तान में मुर्दा बि दफ़न कोन्हनि जेतिरा हिन दिलि में राज अथई दफ़न। भक्त तूं वारो कमु किथे पहुतो? कॾहिं तो बहावल के मूंसां ऐं मीर सां वेड़ा आहीं? मूं सोचियो हो त मूसा वारा चाचे बहावल जे घर मथां हमलो कंदा ऐं चाचा बहावल खे होश मां कढी वञी मैदान ते लाहींदुसि। इनजो इहो मक़सदु त मूसा वारा तोखे ॿाहिरि पकड़ण था चाहिनि। ॿाहिरि उन्हनि खे मां हथ ई कोन ईंदुसि। तव्हां मुंहिंजो फिकुर न कयो। भक्त इहो तूं ॿुधा हिन वक़्तु छा थो करणु चाहीं? इहा ॻाल्हि मां नवाब खान खे सम्झाए आयो आहियां, पर वरियाम तोखे ॿुधाइणु चाहियां थो। अॼु तव्हां चाचा बहावल खान जे घर मथां हमलो कयो ऐं हमरान खे ॿुधाए छॾिजो त कंहिंखे सुञाणप में न अचनि। हिनजो मक़सदु त बहावल होश में आहे, मूसा मीर जे पोयां लॻंदो ऐं तूं हुनजो साथ ॾींदे। हाणे राति तव्हां इहो कमु कजो, पोइ अॻिते ॾिसो त इहो कीअं थो तमाशो थिए। ठीकु आहे भक्त, नवाब खान खां पक करे राति कमु करे था छॾियूं। जेकॾहिं तूं मूं मां एॾो ई तंग आहीं न, पोइ नवाब खान खे चओ मूंखे तलाक ॾेई छॾे। नवाब खान तो तोखे कॾहिं बि तलाक कोन ॾींदो, छो त हाणे तूं साईं जी इज़त बणिजी वई आहीं। पोइ साईं खे चओ न पंहिंजे हथनि सां मूंखे घुटो ॾेई छॾे। साईं तोखे मारींदो कोन। तूं ईअं कर, तूं पाण ई ज़हर पी पाण खे मारे छॾ। जेकॾहिं मूं ख़ुदकुशी कई ऐं ज़हर पीतो तोखे बि पीआरींदसि, यादि रखी छॾ। तो कोशिश त घणी कई, पर अफ़सोस इन कम में तूं नाकाम वई आहीं। इहा ॻाल्हि तुंहिंजे वस खां घणी आहे। तूं ईअं कर, पंहिंजो पाण खे मारे ऐं मुंहिंजी बि जान छॾा, पंहिंजी बि छॾा। उहो ॾींहुं तुंहिंजी ज़िंदगी में न आहे अचणो। जेकॾहिं मां मरंदसि त यादि रखजां तोखे बि पाण सां गॾु खणी मरंदसि। हीअ त छोरी ॾींहं ॾींहं वञे थी ख़तरनाक थींदी। साईं खे चई हिनजो गिलो करणो ई पवंदो। अदा भाॼी जो इलाज थी वियो? मूंखे उम्मीद आहे त भाॼी हाणे सही थी वई हूंदी। हाँ, मालिक साईं भलाई कई। हाकिमज़ादी खुदा खां ख़ैर घुर्जो, हिन जी ज़बान खे हिकिड़ो टुको आयो तॾहिं हिन जो इलाज मुमकिन थी सघियो ऐं ठीक ठाक थी वापसि मोटी आहे। बाक़ी पक ॼाणी आहे हाकिमज़ादी, जेकॾहिं हिन जो इलाज न थिए हा त मां हिन घर में जीअं हींअर वापसि अचां हा न, अचण सां तुंहिंजी ज़बान बि ईअं वढिया हा जीअं तो महिरो जी वठी। अदा मूं पंहिंजी ग़लतियुनि जी तव्हां खां बार बार माफ़ी वरिती आहे। जेकॾहिं माफ़ नथा करे सघो त भला मूंखे मारे छॾियो। सज़ा तोखे हाणे मां न ॾींदुसि। तुंहिंजे कयल गुनाह जी सज़ा तोखे हाणे इहा महिरू ॾींदी। इहा महिरू मूं रब ते छॾियो आहे। तुंहिंजे गुनाहनि जी सज़ा तोखे मुंहिंजो रब ई ॾींदो। मां सम्झां थी त तव्हां मूंखे सज़ा कोन ॾींदो, हाणे मूंखे ई तव्हांखे सज़ा ॾियणी पवंदी। खाधे में ज़हर मिलाए पाण सां गॾु तव्हांखे पूरो ई करणो पवंदो। शेर अली, असां तोखे हिते इन करे घुरायो आहे, असद साहब जो सुभाणे ट्रांसफर थियण वारो आहे ऐं उन जी जाइ ते सुभाणे नओं सूबेदार चार्ज संभालींदो। असद साहब जी तो बदली थियण ऐं ॿिए कंहिंजो हिते अचण मुंहिंजे मथां कहिड़ो फ़र्क़ु पवंदो? मुंहिंजे लाइ त सभु बराबरि आहिनि। जेको ॿियो अचे पियो न, उहो तव्हांजो पुराणो दुश्मन आहे, इकबाल, जंहिं तोखे सज़ा ॾियारी। हिन भेरे जेकॾहिं मूंसां खौंस कयईं न या नाजाइज़ी कयईं
बख़्श त माफ़ी न कंदोमांसि। शेर अली मां त तव्हांखे इहा ई सलाह ॾींदुसि, कानून खे हथ में न खणिजो। जेकॾहिं तव्हांखे पुलिस ऑफिसर ते हथु खयो त पूरे ज़िले जी पुलिस तव्हांजे पोयां पइजी वेंदी। ऐं को सुवाल ई पैदा न आहे जो तव्हांखे हू छॾनि। सलाह ॾियण जी वॾी महिरबानी, लख थोरा कुर्ब। बाक़ी मूंखे छा करणो आहे, छा नाहे करणो, इहो मां चङी तरह ॼाणां थो। उहो तव्हां ॼाणो, तव्हांजो कमु। बाक़ी हिकु ॻाल्हि खां मां तव्हांखे आगाह कयां थो त तव्हांजो दुश्मन नवाब खान आहे, सचा वली न। ऐं तव्हांखे सज़ा ॾियण में बि नवाब खान जो वॾो हथु हुयो। भली खणी तव्हांखे गिरफ़्तार पुलिस सजावल जी उताक न कयो, पर इहा पूरी साज़िश नवाब खान जी हुई। मूं इहो मुनासिब सम्झो त मां तव्हांखे लिकल दुश्मन खां आगाह करे छॾियां। बाक़ी अॻिते तव्हां ॼाणो, तव्हांजो कमु। ॼाण ॾियण जी वॾी महिरबानी, वॾी महिरबानी, लख थोरा। बाक़ी इन नवाब खान जे तरफ़ां मुंहिंजूं इहे अखियूं कबूतर वांगुरु बंदि थियल न हूंदियूं। नवाब खान, हाणे मुंहिंजी नज़रनि में तूं आहीं, छो त सॼण कोई कोई दुश्मन हर कोई। बाबा साईं इहो ई आहे। अकबर तोखे पक्का त असांजे फसलुनि खे बाहि ॾियण वारो इहो शेर अली आहे? बाबा साईं, जॾहिं मां शेर अली जी औताक ते वियुसि ऐं मां हुन खां हक़ीक़त मालूम कयमि त हू मूंसां विढ़ियो ऐं मूंखे धक हणी वापसि मोकिले छॾियईं। ऐं वॾा, जिन में बाहि लॻी न, असां उते गुलण खे बि ॾिठोसीं त उते मौजूदु हुयो। ऐं पोइ तव्हां हुनखे बख़्श करे छॾियो? गुलण जा हथ पेर ॿधी हिते खणी आयासीं वॾा। ऐं उहो त शेर अलीअ मथां शाहिदी ॾियण लाइ बि तयारु आहे। कूड़ो इहो कमीणो गुलण हिकु नंबर जो कूड़ो आहे अकबर। इन जी शाहिदी त शेर अली बि क़बूल कोन कंदो। पोइ बाबा साईं, तव्हां छा था सोचो? जंहिं असांखे नुक़सानु पहुचायो आहे, छा तव्हां हुनखे बख़्श करे छॾींदो? दाणे दाणे जो हिसाब थींदो अकबर। ऐं जेको मुंहिंजो ॾोही आहे उन खां त मां संग चटी भराईंदुसि। अहिड़ो त हुनजो हशर कंदुसि जो हे सॼे ॻोठ वारा हुन मां इहो सबक हासिल कंदा। उन खां पोइ सिजावल खान जे बीठल फसल त छा, पर मुंहिंजी बनीअ में हिकु कख खे बि केरु बाहि ॾियण जी हिमत न कंदो। पर मां शेर अली खां मिलण सां अॻु गुलण सां मिली इन खां पुछाणो करणु थो चाहियां। ॾिसण थो चाहियां त उहो मूंसां हक़ीक़त बयान थो करे या नवाब खान वारी तोते वारी ॿोली थो मूंसां ॻाल्हाए। अकबर! हुकुम बाबा साईं। गाॾियूं कढो। अॼु इन गुलण जे घर खे गुलण लाइ फांसी घाट था ठाहियूं। वारो कयो, गाॾियूं कढो। घर में
असांखे खाइण जे लाइ अटो कोन्हे को, तूं वते तो इन माई बचुल खे लूर लूर करे सॼो मुल्क इहो शहर घुमाईंदो, इन्हनि शॉपिंगियूं कराईंदो। ॻाल्हि मूंखे सम्झ में नथी अचे। घर में अटो न आहे, इहो ॾाढो मुड़ुस वेठो अथई, भञन जा गोॾा त अटो पूरो करे न। मुंहिंजो मुड़ुस छो अटो पूरो करे? शहर घुमाइण जे लाइ बचुल जे लाइ पैसा अथई, उनखे घुमाए तो अचे, बाक़ी अटे जे लाइ तो वटि पैसा कोन्हनि के। काॾा तो हाणे इहे पैसा मूंखे ॿुधाए न। इहो मुंहिंजो ज़ाती मसलो आहे, तव्हांखे ॿुधाइण लाज़िम कोन थो सम्झां त पैसा किथां आंदा मई बचुल खे शहर छो घुमायूं। ज़रूर ॿुधाईंदे जॾहिं न तुंहिंजे निड़ घुट ते काती घुमाईंदसि त पोइ ॾिस त कीअं नथो ॿुधाए। हा करी छा थी, भाउ जे निड़ घुट ते काती वहाईंदी लॼ कोन थींदई? लॼ तोखे नथी थे खगा? घर में भेण भेणी वो बुख ते वेठा आहिनि, तूं वतो इन बचुल खे सॼे बागन में फ्रूट खाराईंदो, इहे समोसा पकोड़ा खाराईंदो, ऐं इहो मलायूं खाराईंदो, फालूदा खाराईंदो। भाॼी नाला खणंदे बि मूंखे वात में पाणी थो अचे। मूं चयो न त तुंहिंजे सवालनि जा जवाब ॾियण जो पाबंद न आहियां। तव्हां मुंहिंजे घर में था रहो, मां तव्हांजे घर में कोन थो रहां जो तव्हांजो गेजू थियां। मूंखे ख़बर पइजी वई, तूं कुझु न ॿुधाईंदे। बाक़ी इन बचुल जा वञी मां डुंडा जॾहिं पटींदमि न त सॼा हवाल कंदी इन तोतड़ीअ वांगुरु चपड़ 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 चपड़। खबरदार जो माई बचुल जो नालो वतो अथई, सालूअ जा सुर सीर ॾेई छॾींदई, खुरड़ी बि कोन हणंदी। ॿुधल आहिनि मूंखे तुंहिंजा इहे बेसुरा सुर। हा, जेको बि ॿुधंदो न त उहो उल्टियूं कंदो। अॼु मां इन बचुल सां अहिड़ी हालत कंदमि जो पुछड़ो कंदीमांसि। हा न यादि अची वियो, हे सॼो ॻोठ छॾाईंदीमांसि, मुल्क नेकाली ॾियाराईंदीमांसि मां। मुंहिंजो नालो बि बेगुल न आहे, बेगुल को बलाऊं बि पासो कंदियूं आहिनि, बलाऊं। इन बला खे बि पासो करणो पवंदो बस। मां शहर पियो वञा, जिन वक़्तु अचे चञा त 5 मोर वारी होटल ते तुंहिंजो इंतज़ार पियो करे। बाबा मूंखे ख़बर आहे त तूं शहर कोन थो वञी, मीर ऐं मूसा जे पोयों थो वञी। अमा जे तुंहिंजो अंदाज़ो इहो आहे न त पोइ ईअं ई सही। ग़लति थो करीं बाबा, सोट वक़्त ते चवण में अची तमामु ग़लति थो करीं। हाणे ग़लति ऐं सही खे कोन ॾिसंदुसि, जेसे ताईं न मीर खां फलांद न कंदुसि न तेतर सुख जो साह न खणंदुसि। सोट वक़्त जैसी ताईं बाबा जो सिर न खणाईंदो न तैसी ताईं मार्च करे कोन वेंदो। मूंखे सिर्फ़ इहो ॿुधाए तूं हिते छो आयो आहीं, हिते अचण जो तुंहिंजो मक़सदु कहिड़ो आहे? तोखे मारे मां पंहिंजी सोट राणीअ सां शादी करण थो चाहियां, इन्हीअ करे मां हिते पहुतो आहियां। कमीनो कंहिं जाइ जा तोखे मां पंहिंजे मक़सद में कामयाब कॾहिं थियण कोन ॾींदुसि। त पोइ मूंखे हिते ई पूरो करे छॾ, जेकॾहिं ज़िंदा रहियुमि मुंहिंजो मक़सदु पूरो कंदुसि, छो त वक़्त जा बाग़ ई जेको चाहे सो ई पाए। इन जे लाइ मां तोखे ज़िंदो ई कोन छॾींदुसि। न मीर न, तूं होश कर, जेकॾहिं तूं हिन खे मारींदे न त तूं पंहिंजी भेण खे ज़िंदा वापसि कोन आणे सघंदे। मीर तोखां त बशगल होशियार, वो भी समझे तो, पर तू न ई जेको तू टार्चर करतो ई वो थींदा हूंदो तुंहिंजी भेण मथां कयो ईंदो। हाँ, तूं अभी कुछ भी कोन चवंदे, जेको ॾींदे उहो ई वठंदे मीर, इन करे चवां थो त इज़त सां पेश अचो। कमीनो के जाइ जा तोखे इते ई पूरो कंदुसि।
अस्सलाम वालेकुम। अस्सलाम। या कीअं तबियत है? मूसा छा थो सम्झी? मीर वक्त खां वात खुलराइण में कामयाब थी वेंदो? तो हिन ये वक्त कमीने खे घटि सम्झो आहे छा? पुट कहिड़े कमीने खे फसाया आहियो? वक्त खे चाचा, हिन ये कमीने खे मीर जे हवाले करे आया। पुट मूसा इहो वक्त वरी केरु आहे? चाचा तूं हुनखे न सुञाणी। इहो ॿुधाए त हिते केरु आयो को वियो? न पुट हिते त केरु ई कोन आयो आहे। चाचा तव्हां उथो मानी कराइजो, बुख लॻी आहे ॾाढी। पुट तव्हां वियो, मां मानी कराए थो अचां। हाँ पर चाचा थोरो तकड़ कजो, बुख ॾाढी लॻी आहे। बाबा हींअर अगर शेर अली जेको नवाब जे माण्हुनि सां अॼु असांखे गॾु नज़र आयो आहे, मूंखे थोरो शक थो पए किथे इहो शेर अली नवाब सां गॾियल त न आहे। बाबा साईं इहो त तव्हां ई अंदाज़ो लॻाए सघो था। एतिरी सोच असांजी अॻिते वेंदी किथे? ईअं त न आहे बाबा साईं त शेर अली खे छॾाइण में नवाब खान जो हथ हुजे? उन्हनि जे विच में छा पियो हले, इहा ख़बर तमामु जल्द पइजी वेंदी आहे। ख़बर पप्पूअ सां मिलण खां पोइ ई असांखे ख़बर पवंदी त असांजे फ़सुल खे बाहि ॾियण जे पोयां कंहिंजो हथ आहे। सही था चओ बाबा साईं, सही था चओ। फिलहाल तव्हां ॻोठ में दाख़िल थियो ऐं कुलण खे निड़ीअ में लत रखी ॿाहिरि कढी अचो, सम्झी न? ख़बर गुलण तो किथे वक्त खे ॾिठो आहे? न बावल मूं त वक्त खे सुबुह खां कोन थियो आहे। वक्त सां मुंहिंजो शहर में प्रोग्राम, शहर में बि कोन्हे को, हिते बि कोन्हे को, होटल ते बि ॾिठो थो मांस। इहो त निभागो वियो काॾे? बावल मथां घर हुजे न को, घर में राणीअ खां पुछो आहे, सॼो ॾींहुं कोन आयो। बोला ना अल्लाह सां गॾु तोखे बाबा साईं यादि पियो करे। बाबा साईं? कहिड़ो बाबा साईं? अच्छा चो तोखां इहा बि ॻाल्हि विसरी वई। अरे असांजो वॾो हिकिड़ो ई आहे, सिजावल खान। करीम यार मूंखे थोरो कमु आहे, मूंखे वांद काई मिली न, मां पाणे अचां थो बाबा साईं वटि। बोलण तोखे हिन वक़्तु असां सां हलणो ई पवंदो। माजिद जेकॾहिं मां न हलां त पोइ? जेकर न हलंदे न त पोइ हितां तोखे असां ॿधी खणी हलंदासीं, सम्झी न? अकबर ज़बरदस्ती सां गुलण तव्हां नथा वठी वञी सघो। जे प्यार मोहबत सां तव्हां सां हले थो त मूंखे को बि इतराज़ न आहे, पर जे ॾाढ कई त तोखे ख़बर आहे बहावल तोखे गुलण हितां कोन ॾींदो। बावल खान असांजे ऐं बाबा साईं जे मसइले में न अच, इन में ई तुंहिंजी भलाई आहे। तूं मुंहिंजी भलाई खे छॾ, तूं पंहिंजी भलाई खे सोच ऐं तव्हां पेर ड्रा कख पंथी। बाल खान इहो सुठो नथो करी, मां चवां थो पछताईंदे पछताईंदे। धमकियूं ॿारनि खे ॾे, मां ॿार न आहियां जो मूंखे धमकियूं थो ॾी। किसको बावल खान असां त वञूं था, पर हाणे ॾिसूं त हिनखे तूं केतिरो थो बचाई। त ठीकु आहे बावल, अॼु शाम जो ई गुलण खे हितां खणी वेंदासीं, तूं भली पंहिंजी चौकी वधाए छॾ। बावल यार तुंहिंजी वॾी महिरबानी, ही निभागा मुंहिंजी खली लाहे छॾना पुठीअ तां। हाणे वञ घर जी कंहिं कुंड में लिकी वञी वेही रह। हे जेके आहिनि न सिजावल जा वाठा, हे सिजावल जा अहिड़ा त कन कचा कंदा, तोखे बर्दाश्त कोन कंदा, शाम जो जुठा कंदई। इन्हे करे लिकी वञ त सुठी ॻाल्हि अथई। छा थो सम्झी मीर तूं? हिन जे कमीने वक्त खां हक़ीक़त मालूम करण जे लाइ कामयाब वेंदे? पहिरियों मीर इहा पक कर, वक्त तुंहिंजी भेण खे अगवा कयो? ज़रूर हर तरीक़े सां मञाईंदोमांस, जेकॾहिं न मञाई न जेल भॼंदोमांस। मीर तूं छा थो सम्झी? इहो कमीनो सुणी गॾस पतो ॾींदो तोखे? हिन वक़्तु त हुन कमीणे खे थोरो छीछाड़े आयो आहियां।
सो अञा उनजे मथां पूरो ज़ोर नाहे विधो। जॾहिं पूरो वज़न विधोमांसि न पोइ ई ख़बर पवंदी त हू केतिरो बार खणी सघे। मीरा ने वक्त खे हल्को न समझी पुराणो पापी थई। मीर वरी घट जिदी आ छा? ध्रुव मञा थो त मीर भी घट जिदी ना है, पर वक्त जी कैद में सोहणी आ। जेकर असां कुछ भी वक्त खे चयो न त सोहणी असां वटि जिंदा वापस कोन ईंदी। हा, मूंखे बि कमीणो इहा ई धमकी ॾे। मीरा उन्हीअ करे चवां थो त पहिरियां हिन कमीणे खां नरमीअ में पुछा कर। तूं छा थो सम्झी मूंसां? इहो कमीणो इज़त सां ॿुधाई त पोइ विझ पादर में गन, वधाईस ज़ोर, हनीस जंगू। हर तरीक़े सां पुछा कंदो हुयुसि, पोइ ॾिसां त इहो किथे थो पके। अड़े इन ॻाल्हि जे करे तव्हां मूं वटि मोटी आया आहियो? रुगो हिकिड़ी बहावल धमकी ॾिनी ऐं तव्हां पुछ तीली करे अची मोट निकिता हो। इन खां त सुठो हो त बहावल जूं टंगू भञी गुलण खे गेले अची मुंहिंजे अॾो उछलियो आ। बाबा साईं बहावल जो ॻोठ हो, जेकॾहिं असां उते छिक छिकाण कयूं हा त पूरो ॻोठ गॾिजी वञे हा। अकबर कंहिंखे लाचार पियो आ? कंहिंखे लाचार पियो आहे पराई दुश्मनी में टपो ॾियण जो? हा, अचो मूंसां ॾिसां त हाणे इहो गुलण खे मुंहिंजे कर खां बचाए केरु थो। अचो मूंसां। नवाब खान जा माण्हू न्यापो खणी आया, मूंसां मिली चुका है। वॾा छा मसलो हो? इहो नवाब खान मूंसां मिलण थो चाहे। वॾा छा था सम्झो? नवाब खान जो कहिड़ो कमु थी सघे थो? वाहिद, इहो त इन नवाब खान सां मिलण खां पोइ ख़बर पवंदी त हुन जो मुंहुं में कहिड़ो कमु आहे। बाक़ी वक़्त खां पहिरीं अंदाज़ो लॻाइण सही न आहे। वॾा भला सूबेदार छा चयो? वाहिद, इन सूबेदार जी बदली पई थिए। वञण खां पहिरीं इहो सूबेदार नवाब खान जे खिलाफ मुंहिंजा कन भरण थो चाहे। वॾा थी सघे थो सूबेदार तव्हांखे हक़ीक़त खां आगाह कंदो हुजे। वाहिद, हिन वक़्त हर माण्हू पंहिंजो पंहिंजो मक़सद हासिल करण थो चाहे। सूबेदार खे इहो नवाब खान हितों बदली कराए उन्हीअ सूबेदार खे आणणु चाहे थो जंहिं मूंखे नाहक गिरफ़्तार करे ऐं सज़ा ॾियारी हुई। पर असां उहो कमु कंदासीं जेको असांखे मुनासिब लॻंदो। बाक़ी इन फुलंतरू सूबेदार जे चवण ते इन नवाब खान खे मां बंदूक त न हणंदुसि। वाहिद, तॾहिं त मां चवंदो आहियां, सजण कोई कोई, दुश्मन हर कोई। सॉफ्ट सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।